أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. والعاديات ضبحا فالموريات قدحا فالمغيرات صبحا فأثرن به نقعا فوسطن به جمعا إن الإنسان لربه لكنود وإنه على ذلك لشهيد وإنه لحب الخير لشديد أفلا يعلم إذا بعثر ما في القبور وحصل ما في الصدور إن ربهم بهم يومئذ لخبير. صدق الله العظيم. औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। मेहमान रमज़ान जी इन ट्रांसमिशन में 18 रोज़े जी ट्रांसमिशन में आऊं तव्हांजो मेज़बान आमिर शाह ऐं मूंसां गॾु आहे किरण में अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। किरण कीअं आहियो? अल्हम्दुलिल्लाह ठीक ठाक ऐं वेलकम बैक। हा थैंक यू वेरी मच। ऐं तव्हां सभिनी मूं तव्हांजो प्रोग्राम ॾिठो पियो माशाल्लाह तमामु एक्सीलेंट कयो तव्हां स्पेशली कल्ह वारो प्रोग्राम जेको जंग बदर जे हवाले सां एक्सीलेंट प्रोग्राम थियो ऐं माशाल्लाह सां हीउ असांजो महिमान महीनो हाणे ज़रे घटि मोकिलणी पई आहे ऐं ॾाढो हिकिड़ो अल्हम्दुलिल्लाह कीअं पहिरीं ॾींहं खां वठी अॼु जे ॾींहं ताईं ख़बर ई कोन पई अगरि पाण सोचूं त पाण खे अॼु पहिरियों रोज़ो बि यादि हूंदो क्लियरली त पाण सॼो ॾींहुं छा कयोसीं ॿियो बि यादि हूंदो याददाश्त छॾे वेंदो आहे पोइ इहो 11 महीना असीं पिया उन माइंड में उन्हनि शयुनि खे रिवाइंड रिकॉल यादि पिया कंदा आहियूं त पहिरें रोज़े में हीउ थियो ॿिए रोज़े में हीउ थियो सो पाण ऐं अल्हम्दुलिल्लाह पाण अल्लाह साईं जो शुक्र अदा कयूं त अल्लाह साईं असांखे उन्हनि ख़ुशकिस्मत माण्हुनि में रखियो आहे जिन खे ही रमज़ान ही रोज़ा नसीब आहिनि। अल्लाह साईं जा करोड़ शुक्र करोड़ एहसान। सो कोशिशि कई आहे असां बि जेतिरो बि हिन महिमान जी असां ख़िदमत करे सघूं पंहिंजे तरीक़े सां अल्लाह साईं खां ई दुआ कंदासीं त अल्लाह साईं असांजा अंधा मंदा लूला लंगड़ा असांजा रोज़ा क़बूल करे मालिक पाक परवरदिगार असां जूं जेके बि असां जेका बि इबादत कई आहे चाहे उहा असां थोरी कई हुजे या वधीक कई हुजे ग़लतियूं थियूं हुजनि उन इबादत में बि या जीअं तिलावत कयूं था उन में बि का ग़लती थी हुजे त अल्लाह सां असां सभिनीनि खे माफ़ करे असांजी दुआऊं असांजा रोज़ा असांजी इबादतूं अल्लाह साईं क़बूल करे अल्हम्दुलिल्लाह अल्लाह साईं क़बूल कंदो बेशक असां ऐं उन्हनि जा बि जिन खां मिस थी विया आहिनि रोज़ा ऐं जेके बीमारी जी वजह सां जिन रोज़ा न रखी सघिया अल्लाह साईं उन्हनि खे बि हिमत ॾे अगरि ठीकु थी विया आहिनि त माशाल्लाह सां अञा बि आहे महिमान असां सां गॾु 12-13 ॾींहं आहे अञा 11-12 ॾींहं आहे असां सां गॾु सो उन्हनि में ॿी ॻाल्हि त हाणे त माशाल्लाह असां हिकिड़े 2 ॾींहंनि खां पोइ असां 3 अशरे में उहो त ताक रातुनि जो अशरो हिकिड़ो लैलतुल क़द्र जो इंशाल्लाह अशरो आहे हिकिड़े हदीस में पढ़ियो अथऊं कि पाण स्पेशली पाण अगरि पाकिस्तान जी ॻाल्हि कजे या अगरि पाण जेके मुस्लिम कंट्रीज़ आहिनि
उन में स्पेशली पाकिस्तान जी ॻाल्हि इन करे कंदुसि, पाण वटि 27 रमज़ान के लैलतुल क़दर जी राति चयो वियो आहे ऐं सॼी दुनिया खे बि उन तरीक़े सां सेलिब्रेट कंदी आहे। पर किथे किथे ज़िक्र आहे त इहे जेके 21, 23, 25, 27, 29 इहे जेके 5 रातूं हूंदियूं आहिनि, असांखे न आहे ख़बर कहिड़ी रात आहे उहा। इन्हनि 5 रातुनि मां का हिकिड़ी लैलतुल क़दर जी रात हूंदी आहे। बिल्कुलु बेशक, पर असांखे कोशिशि करणु खपे त इन्हनि 5 रातुनि में एतिरी अलाह साईं जी इबादत कयूं। मां इहा शइ नोटिस कई आहे त कुझु माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि जेके पहिरें अशरे में एतिरी घणी इबादत न कंदा आहिनि, सेकेंड में बि न कंदा आहिनि, 3 में कंदा आहिनि। जेको ॾहाको जेको शुरू थींदो आहे न, बसि पोइ एतिरी इबादत कंदा आहिनि, अलाह सां हुननि जी इबादत बि क़बूल करे। पर ईअं न कंदा कयो, छो जो हर अशरो पंहिंजे लाइ हिकु को न को मैसेज खणी थो अचे, जीअं रहमत जो अशरो आहे, मग़फ़िरत जो अशरो आहे, वरी निजात जो अशरो आहे। बिल्कुलु, ऐं निजात जे अशरे में तव्हां ॾिसो न, हिकिड़ो त लैलतुल क़दर आहे, ताक़रातूं आहिनि, क़ुरान पाक जो नज़ूल आहे, सुभान अल्लाह, एतिकाफ़ में वेहण आहे, माशाअल्लाह, निजात आहे। त सम्झो त हिकिड़ो त पाण हू कोन सेल लॻंदी आहे किथे त बाबा ही शइ जेका रुपए वारी अथव इहा हाणे तव्हांखे 98 पई मिले, त अलाह सां हिकिड़े तरीक़े सां रमज़ान में सेल ॾेई छॾियो, ओपन सेल, 0% अथव, तव्हां वञो अचो, फ्री में ख़रीद कयो, सिर्फ़ु सचे दिलि सां ख़रीद कयो। बिल्कुलु नियत सां। वरी आख़िरी अशरे में त बोनस आहे न, माना buy 1 100 टाइम गेट फ्री। बिल्कुलु। सो अलाह साईं जिन जिन रोज़ा रखिया ऐं उन्हनि सभिनि जा रोज़ा मौला पाक क़बूल फरमाए, आमीन। सो हमेशह वांगुरु 2 ॾींहं गैप हो, सो कुझु मसरूफ़ियात हुयूं, हुन वजह सां थोरो न अची सघियसि प्रोग्राम में। सो मूंखे ख़बर हुई त मुंहिंजी भेण ज़बरदस्त प्रोग्राम कयो। बिल्कुलु तव्हां आहियो, इहा चवण वारी का बि ॻाल्हि कोन्हे। त आमिर आहे, मुंहिंजो वॾो भाउ आहे, ऐं उन्हनि जी कमी बिल्कुलु महसूस थी, ऐं इनफैक्ट महरीन बि चवे पई त कमी महसूस थी रही आहे। महरीन सां तव्हां ॻाल्हाईंदो सेगमेंट असीं जेको असांजो आहे। सो माशाअल्लाह सां हमेशह वांगुरु कारी जमाल साहब तमामु ख़ूबसूरत तिलावत सां असांजे प्रोग्राम जी शुरूआत कई, ऐं हींअर आउं हमद बारी ताला जे लाइ दावत ॾींदसि असांजा गॾु उसामा जुनैदी साहब, उनखे चवंदासीं त اللهم صل على سيدنا مولانا محمد معدن الجود والكرم وآله وصحبه وبارك وسلم عليه. करम मेरे मौला, करम सबसे बुरा निगाहे करम हो, करम हो, करम हो, करम मेरे मौला। और मुझे मांगने का सलीका नहीं, मुझे मांगने का सलीका नहीं है, मगर मांगता हूँ, मगर मांगता हूँ निगाहे करम हो, करम हो, करम हो, करम मेरे मौला। सरापा खता निगाहे करम हो, और किसी और से मुझको निस्बत नहीं है,
मुझको निस्बत नहीं है, मैं सिर्फ आपका हूँ, मैं सिर्फ आपका हूँ, निगाहें करूँ हो सरापा खता हूँ, निगाहें करम हो मैं सबसे बुरा हूँ, निगाहें करम हो करम हो करम हो करम मेरे मौला। सुभान अल्लाह, माशाअल्लाह। तमाम खूबसूरत हमद असांखे ॿुधाई उसामा जुनैदी साहब ऐं माशाअल्लाह सां पाण रमज़ान जे हवाले सां ई ज़िक्र पे कयो। हीउ जेको कल्ह ऐं टियों ॾींहुं सॼो ॾींहुं त पाण ट्रांसमिशन्स में हूंदा आहियूं, इफ़्तार या त पंहिंजी केॾी महिल स्टूडियो में ओपन थींदी आहे या त घर वञी अगरि टाइम ते पुॼी वियासीं त। पर हिन ॿिनि ॾींहंनि में हिकिड़ी शइ मूं नोटिस कई त ही 2 ॾींहं आऊं हिकिड़े तरीक़े सां ईअं सम्झो त रोड ते हुअसि न, ऐं पब्लिक में हुअसि, माण्हुनि में हुअसि। त जेॾी महिल असर जी मांग थी, असर जी निमाज़ थी त आऊं हिकिड़े हंधि वञी वेही रहियसि न ॿाहिरि 5-10 मिंट, मुंहिंजो ॾिसां थो सही हींअर त असीं स्टूडियो में हूंदा आहियूं, अॼु आऊं दुनिया ते ॾिसां छा हिन टाइम ते ॿाहिरि सिनेरियो छा हूंदो आहे, ॿाहिरि माण्हुनि में हिकिड़ी कहिड़ी हलचल हूंदी आहे। पर कहिड़नि तव्हां यकीन न कंदा त माशाअल्लाह सां माशाअल्लाह 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 उहे जेके झिरकियूं हुयूं न, झिरकियूं वणंदे वेठियूं, उहो अगरि मूं 5 सेकंड ये माइंड बंदि मतलब अखियूं बंदि करे ईअं सोचियो जहिड़ो अल्लाह अल्लाह पियूं चवनि या सुभान अल्लाह पियूं चवनि, वरी कांग पे ॾिसां ईअं उॾामनि पिया, उहे बि माना हिकिड़ो जहिड़ो विरघ पियो चारो तरफ़। अगरि मूंखे को या शायदि मूं त ईअं नोटिस कयो, मूंखे फील ईअं पियो थियो अगरि मुंहिंजे भरिसां अगरि का ट्रैफिक बि का वञे पई त मूंखे ईअं पियो लॻो त को साउंड अहिड़ो पियो अचे। वरी जेको मूं मस्जिदुनि में रौनक ॾिठी, सुभान अल्लाह, माण्हुनि में माशाअल्लाह सां माशाअल्लाह माशाअल्लाह अल्लाह साईं उन्हनि सभिनीनि खे अञा ॾे जेके अल्लाह जी राह में ऐं स्पेशली हिन महीने में दिलि खोले ॾींदा आहिनि। अल्लाह साईं उन्हनि खे आउं चवां थो 100 गुना वधीक मुंहिंजी दुआ उन्हनि जे लाइ आहे। मूं मस्जिदुनि में ॾिठो पियो त माण्हुनि माशाअल्लाह माशाअल्लाह सुज़ुकियूं भरिजी आयूं पियूं मस्जिदुनि में, ईअं ॾाढा दस्तरख़्वान पे विछायूं, फ्रूट्स पिया कटजनि, जूसिस पिया रखजनि, जेके बि हिकिड़ा इफ़्तार जा लवाज़मात हूंदा आहिनि। वरी इहो त थी वई मस्जिद, वरी अल्लाह जा बाना छा पिया कनि, अगरि तव्हां रोड ते आहियो, सपोज़ तव्हांजो रस्तो हिते पियो रोज़ो खुलण वारो आहे त तव्हांखे दरवाज़ा मतिलबु गाॾी जा शीशा नॉक करे पिया तव्हांखे खजूरूं ॾियनि, वरी दस्तरख़ान पंहिंजा जेके ओवरहेड ब्रिजिस आहिनि पंहिंजे जेके फ्लाईओवर जेके पाण चवंदा आहियूं उन्हनि जे हेठां माशाअल्लाह माशाअल्लाह हे ख़ूबसूरत दस्तरख़ान लॻा पिया हुजनि, मशरूबात पिया हुजनि, फ्रूट्स पिया हुजनि। सो मूंखे ॾाढी ख़ुशी थी ऐं हिकिड़ो डबल फ़ख्र महसूस इहो थियो त अल्लाह साईं जी महिरबानी जो हिकिड़ो असांखे मुस्लमान पैदा कई, अल्हम्दुलिल्लाह, ॿियो वरी अल्लाह साईं जी इहा बि महिरबानी हिकिड़े मुस्लिम मुल्क में ई पैदा कई असांखे, त इहा अल्लाह साईं जी हिकिड़ी वॾी महिरबानी आहे, अल्लाह साईं जा वॾा अहसान आहिनि। सो अल्लाह साईं उन्हनि सभिनी खे हिदायत ॾे जिन जिन इहे सभु शयूं ऐं रमज़ान में अॻियां वधी ईंदा आहिनि ऐं हक़ीक़त में इहो कॉम्पिटिशन हुजे। माना सपोज़ अगरि 2 अमीर माण्हू आहिनि रमज़ान में इहो कॉम्पिटिशन कनि त अगरि तूं रुपयो थो ॾीं त आउं 2 रुपया ॾींदसि, अगरि तूं 2 रुपया थो ॾीं त आउं 3 रुपया ॾींदसि ऐं इहो रोज़ वधंदो वञे। सो अॼु जे प्रोग्राम जा स्पॉन्सर ब्रेक करण खां पहिरीं तव्हांखे आउं ॿुधाईंदो हलां त तलू आहे असां सां गॾु, मलका फूड्स एंड मलका मसाले आहिनि असां सां गॾु, बैक पॉलर द पास्ता एक्सपर्ट आहे, रूह अफ़ज़ा आहे, पाकोला ड्रिंक आहे, टैंग आहे, मानीस किचन आहे ऐं ॿियो पॉपुलर स्टाइल्स आहिनि असां सां। इहे असांजा स्पॉन्सर्स आहिनि जिन अॼु असांजी नशरियात में असां सां ताउन कयो आहे। सो हींअर वक़्तु आहे हिकिड़े नंढड़े ब्रेक जो, असां सां गॾु रहिजो, अचूं था हिकिड़े ब्रेक खां पोइ। जी दोस्तों, एक दफ़ो वरी तव्हांखे भलीकार चऊं था। महिमान रमज़ान जी अॼु माशाअल्लाह सां 18वीं इफ़्तार जी तरफ़ असीं वञूं पिया ऐं माशाअल्लाह सां तमामु ख़ूबसूरत रमज़ान असांजो गुज़रियो आहे ऐं इंशाअल्लाह अञा बि
12 रोज़ा जेके आहिनि उहे बि इंशाअल्लाह अल्लाह साईं कंदो त सुठा ई गुज़रंदा। इंशाअल्लाह, इंशाअल्लाह। सो हींअर नात रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ असांजो दोस्त स्पेशली थर पार्कर मां आयो माशाअल्लाह, आहे, माशाअल्लाह। उमरकोट थर पार्कर इहो सॼो जेका पट्टी आहे जॻह असांजी उन में ख़ूबसूरत इलाइक़ो आहे ॾाढो असांजो। उतां असांजो दोस्त आहे शकील अज़री साहब। सो उन्हनि खे गुज़ारिश कंदासीं त असांखे नात रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। बेसित को सफा गुफ्त बेचारा जानी गुलाम अज़ आले मोहम्मद जहाँ मोहम्मद जो मिलन थींदा इहा के अंदर आसर विछोड़ो गम लही विंदो इहा मुँह के अंदर आसर कबर मंज है खलो रखदा सजन साथी ना उतर बसबा ओ महदीन जो मीर उतर सिंदो इहा मुँह के अंदर आसर मोहम्मद जो मिलन थींदो इहा के अंदर आसर ओ विछोड़ो गम लही विंदो इहा मुँह के अंदर आसर खणिया पुल वात ते रखदा लंघर सदले मथा दींदो ओ अजो अरबी उते हूंदो इहा मुँह के अंदर आसर क़यामत जो काड़ा थींदो पघर पाणी में सलवंदो ओ अजो अरबी उते रसंदो इहा मुँह के अंदर आसर करे थो सवाल संगरासी थिया तो मदीने जो ओ तुमा चश्मन चंगल चावत इहा मुँह के अंदर आसर मोहम्मद जो मिलन थींदो इहा के अंदर आसर विछोड़ो गम लही विंदो इहा मुँह के अंदर आसर सुभान अल्लाह, माशाअल्लाह। तमाम खूबसूरत नात त हुई पर अंदाज़ बि ॾाढो माशाअल्लाह जो ख़ूबसूरत हो असांजे शकील अज़हरी साहब जो।
सो हाणे हलंदासीं किचन जी तरफ़ जेको असांजो सेगमेंट आहे तलो ऐं मलका फूड्स ऐं जेतिरा बि असांजा स्पॉन्सर्स आहिनि पाकोला रूह अफ़ज़ा ॿिया कहिड़ा टैंग बैक पॉलर अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम। अस्सलाम, कैसे हैं आप लोग? अल्हम्दुलिल्लाह, आप कैसे हैं? ठीक है। अल्हम्दुलिल्लाह। आज आमिर फाइनली आप आ गए वापस। बिल्कुल बिल्कुल, मैं आज फाइनली वापस आ गया। वैसे मेरा दिल तो नहीं था आने का, लेकिन मैं आ गया। ऐसे कैसे हो सकता है कि आप ना आते? भाई देखिए, दोनों में से कोई एक भी नहीं होगा तो प्रोग्राम फिर इनकम्प्लीट नहीं है ना। बिल्कुल, हमने भी 2 दिन किरण को मिस किया था, तो अभी हमने कहा चलो अब हम क्या कहते हैं हकूक बराबर हैं, तो अभी हमें भी मिस एक करो। दिन मैरीन को भी हमने मिस हाँ, किया एक था। दिन मैरिन को भी किया एक्चुअली था। ऐसा है कि टीम तो मिस करती है, लेकिन जो ऑडियंस है देखने वाले भी वो भी मिस करते हकीकत हैं। बात। बिल्कुल बिल्कुल, आप बिल्कुल सही कह रही हैं। और मुझे एक शिकायत है आपसे, क्योंकि मैं जब 2 दिन नहीं था तो मैंने जब अपने ग्रुप में पिक्स देखी कि जो रेसिपीज आपने बनाई जानबूझ थी, के लगाती थी। और मुझे ऐसा लग रहा है कि आज मुझे आप ये सरप्राइज देने वाली है कि आज मैं पकोड़े बना रही हूँ। नहीं, पकौड़ों वाला वीक हमारा चला गया। एक्चुअली मुझे पता नहीं था कि आप 2-3 दिन नहीं हैं, तो वरना रेसिपीज आगे पीछे करते थे। वो कोई पर्सनली दुश्मनी नहीं तो है। मैंने वो रेसिपीज ग्रुप में देखी और मैंने ग्रुप में भी लिखा था। हाँ। मैंने कहा ये गलत बात है कि कल रात नहीं को ऐसे है। जाया था अगर क्या। चले आज आपकी शिकायत दूर कर देते हैं। आज हम बड़ी ज़बरदस्त देसी स्टाइल की मज़ेदार ऑल टाइम फेवरेट रेसिपी बना रहे हैं। हमारे हैं लच्छे आलू के पराठे। डाइट पे तो नहीं ना? नहीं, रमजान में वैसे ही डाइट पर होते हैं हम। अभी कहाँ, मतलब सारा दिन तो हम कुछ नहीं खाते ना पीते। पहले क्या पता रोजे के बाद भी बरकरार है। नहीं, अल्लाह ने कहा है कि आप घर से निकलते हैं कमाने के लिए और घर आके पेट भर के खाना खाया करें, और जहाँ पर भी रिस्क हलाल मिले तो खा लो। सबसे पहले आप ही की होनी चाहिए। तो आज यानी हम लच्छे वाले आलू के पराठे बना रहे हैं। जबरदस्त। और उसके साथ हम बनाएंगे अपना पाकोला का दूध सोडा ड्रिंक बनाएंगे। और हम अपने पराठों के साथ अच्छा सा रायता और चटनी सर्व करेंगे। अरे जबरदस्त। और ये कितने देर की रेसिपी होगी? बस ये हमारे रोजे से पहले हम 30 मिनट्स पहले बन जाएगी, क्योंकि पराठे आपको पता है कि उनको बनाने में थोड़ा टाइम लग लगता जाता है। है। बाकी जो है एटलीस्ट 1-1.5 घंटा लग जाएगा हमें, क्योंकि हम यहाँ पे बनाते हैं क्वांटिटी में। अब ऑडियंस जो भी अपने हिसाब से बनाए 3-4, उनको इतना शायद टाइम नहीं लगे। जबरदस्त। और इसको जाहिर सी बात है मानीस की जो इसमें फ्लेवर्ड चटनी है वो भी इनके साथ भी खा सकते हैं। इसके साथ भी खा सकते हैं, लेकिन इसके साथ जो हमारा जो वो करता है जाता है, एक तो आपका तो होता है हरा रायता और एक होता है प्लेन रायता, वाइट वाला भी होता है। सही। और आप जो प्याज वाली या टमाटर वाली चटनी होती है वो बहुत ज्यादा प्लेन दही के साथ भी अच्छे लगते हैं। जी। तो भाई तव्हांखे अगर मानीस किचन के हवाले से जेके इन्हनि जूं फ्लेवर्ड चटनियूं आहिनि उन्हनि जे हवाले सां अगर तव्हांखे घुराइणी हुजनि त ऑनलाइन डिलीवरी तव्हां कराए सघो था। स्क्रीन ते तव्हां सॼी डिटेल्स ॾिसो पिया त शेफ जो नंबर, शेफ जे हवाले सां मैरीन शेफ जे हवाले सां उन्हनि जी ईमेल एड्रेस बि आहे, उन्हनि जो टेलीफोन नंबर बि आहे। तव्हां ऑनलाइन डिलीवरी घुराए सघो था जेको आहे मानीस किचन जो। आमिर, मैं आपको अपने नंबर के हिसाब से एक मैसेज देना चाहूँगी कि हमारा जो भी कॉलर्स हैं वो कॉल करते हैं, तो क्योंकि बहुत ज़्यादा कॉल्स होती हैं तो बाज़ वक़्त कॉल्स उनकी मिस हो जाती हैं। तो व्हाट्सएप नंबर है ये जो स्क्रीन पे आपको नज़र आ रहा है, आपका जो भी मैसेज है आप व्हाट्सएप कर दीजिए और हम आपको कांटेक्ट करेंगे। अगर ऑर्डर के हवाले से कोई बात है तो उसमें डिटेल लिख के एड्रेस, नाम, किस दिन चाहिए, कितनी क्वांटिटी चाहिए, क्या चाहिए, वो आप व्हाट्सएप कर दें, फिर हम उसको कंफर्म करेंगे और आपसे डिटेल्स ले लेंगे सारी। तो ये सही डिटेल है, तहाँ व्हाट्सएप नंबर था भैया। अच्छा ऐसे भी होता है कभी कभी ना कि हम स्क्रीन पर एक तो हमारे माशाल्लाह से KTN जा पंहिंजा व्यूवर्स एतिरा आहिनि सॼी दुनिया में माशाल्लाह सां। सो जेॾी महिल बि को बि नंबर हलंदो आहे पोइ माण्हू ख़ैर सलाह पे फ़ोन कंदो आहे न उन्हनि खे त असांखे हीउ ॿुधाए छॾियो, असांखे हीउ कराए छॾियो। सो ही नंबर व्हाट्सएप नंबर आहे, तव्हां हिन व्हाट्सएप नंबर ते सिर्फ़ु मानीस किचन जे हवाले सां जेका बि तव्हांखे मालूमात वठणी हुजे उन हवाले सां ही नंबर तव्हां यूज़ करे सघो था। सो अलामा साहब बि असांखे ज्वाइन कयो आहे, अलामा मौलाना हाफ़िज़ अब्दुल सलाम मेमन साईं। ॾाढो तव्हां पंहिंजो नालो पाण ई ॿुधायो साईं असांखे, एॾो वॾो तव्हांजो माशाल्लाह नालो आहे।
तव्हां पंहिंजो इंट्रोडक्शन पाण करायो साईं। न थोरो ॿुधायो प्लीज़। बिस्मिल्लाह रहमान रहीम। सभ खां पहिरीं ॻाल्हि त अल्हम्दुलिल्लाह तव्हां सां मिली ॾाढी ख़ुशी थी। महिरबानी सर। ऐं तव्हांजो टैलेंटेड मूंखे शुरू खां पसंदि आहे। वॾी महिरबानी अल्लाह पाक सर। तव्हांखे हिकु बहितरीनु टैलेंट ॾिनो आहे त माण्हुनि खे कहिड़े तरीक़े सां पेश अचणु खपे, वॾी कहिड़े इंसान खे कहिड़े तरीक़े सां हुनखे पेश अचणु खपे। त मां हिकु नाचीज़ फ़क़ीर अब्दुलसलाम मेमुन, असांजो ॻोठु नंढड़ो रसूलाबाद आहे ज़िले ख़ैरपुर में। माशाअल्लाह। ऐं मूंखे वरी क्यू लिस्ट में जेको असांजो कार्ड आहे उन में तव्हांजो नालो मूंखे एॾो वॾो नालो ॾेई छॾियो जो मूं पहिरीं त सम्झो को सवाल लिखी ॾिनो अथनि मूंखे। सो माशाअल्लाह मेमर साहब तव्हांखे भलीकार था चऊं असांजी हिन ख़ूबसूरत ट्रांसमिशन में। ऐं असां वटि अॼु माशाअल्लाह 18 रोज़े जी इफ़्तार पिया कयूं ऐं 18 रोज़नि में असां वटि रोज़ माशाअल्लाह असां ख़ूबसूरत नात ख़्वां बि ईंदा आहिनि ऐं हमद बारी ताला पढ़ण जे अलावा बहितरीनु स्कॉलर्स बि ईंदा आहिनि जीअं तव्हां अॼु असां सां गॾु आहियो। त रमज़ान जे हवाले सां असां उन्हनि जा कुझु क्वेश्चन्स कंदा आहियूं। असांजे माइंड में खोड़ सारा सवाल हूंदा आहिनि जिन जा क्लियर सवालनि जा जवाब असांजे माइंड में न हूंदा आहिनि। कुझु वरियूं असां ॾींहंनि जे हवाले सां ॾींहंनि जी मुनासिबत सां बि ॻाल्हाईंदा आहियूं। असांजा जेके बि स्कॉलर्स ईंदा आहिनि त इन हवाले सां ई तव्हां सां बि इन ई हवाले सां सॼी गुफ़्तगू थींदी। ऐं कुझु वरी सवाल असांखे असांजा जेके व्यूअर्स ॾिसनि पिया उहे बि असां सां क्वेश्चन्स कंदा आहिनि त इन्हनि सवालनि जा बि उन्हनि खे जवाब खपंदा आहिनि। हूअं त माशाअल्लाह सां तमामु ख़ूबसूरत महीनो आहे असांजो, बरकतुनि वारो आहे, रहमतुनि वारो आहे, मग़फ़िरत वारो आहे, निजात वारो आहे। सो खोड़ सारियूं इन में सिचुएशन्स हूंदियूं आहिनि, खोड़ सारा इन में ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि जेके पाण खां मिस थी वेंदियूं आहिनि। त हुक़ूक़ुल इबाद ते पाण ॻाल्हाईंदा आहियूं, पाण फ़र्ज़नि ते बि ॻाल्हाईंदा आहियूं, नफ़ली इबादतुनि ते बि ॻाल्हाईंदा आहियूं, ताक रातुनि ते बि ॻाल्हाईंदा आहियूं, फ़र्ज़ निमाज़ुनि ते बि ॻाल्हाईंदा आहियूं। पर मेन बेसिक जेके लाइफ जूं शयूं न जीअं ईसार छा आहे। हाणे इहो हलो ठीकु आहे, ऐं हिकिड़ो थोरो घणी मूंखे नॉलेज हूंदी, मूंखे ख़बर हूंदी, पर जेके असांजा व्यूअर्स आहिनि इन्हनि खे शायदि न ख़बर हुजे या क्लियर न हुजे। त इन हवाले सां असां अॼु जो टॉपिक इहो आहे। जी अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिम अला रसूलिहिल करीम, अम्मा बाद। फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। क़ाल अल्लाहु तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद व युसिरूना अला अनफुसिहिम वलौ कान बिहिम ख़सासा। सभ खां पहिरीं क़ुरान मजीद फ़ुरक़ान हमीद जी आयत जो हिकु हिसो त अल्लाह पाक क़ुरान मजीद फ़ुरक़ान हमीद में फ़रमाए थो त व युसिरूना अला अनफुसिहिम वलौ कान बिहिम ख़सासा। उहे माण्हू जेकी ॿियनि खे पंहिंजे मथां फ़ोक़ियत ॾींदा आहिनि, वलौ कान बिहिम ख़सासा, हालांकि उन्हनि वटि मख़सूस क़िस्म जूं शयूं मौजूदु हूंदियूं आहिनि। ईअं सम्झो त ईसार हिकु महिमान नवाज़ी जो क़िस्म आहे। जीअं असां महिमान नवाज़ी इंसान जी कंदा आहियूं त ईसार वरी अञा बि वधीक थी करे जेका महिमान नवाज़ी थींदी आहे, जेका हद खां अॻिते टपी वञे माण्हू उनखे ईसार चइबो आहे। माना महिमान नवाज़ी में हद खां टपी वञण खे ईसार चइबो आहे। ऐं ईसार जी लफ़्ज़ी माना इहा आहे त पंहिंजे नफ़्स जे मथां पंहिंजे मथां ॿिए कंहिंखे फ़ोक़ियत ॾियणु, माना ॿिए कंहिंखे आला सम्झणु। इन जे मुतालिक़ नबी अकरम नूर मुजस्सम अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जी हिकु सुहिणे दरबार जो हिकु सुहिणे वाक़ियो मां तव्हांजे साम्हूं पेश कयां। हुज़ूर नबी अकरम नूर मुजस्सम अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जी दरबार में जॾहिं सहाबा कराम जो झुरमुट हुयो त पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन वटि हिकु महिमान आयो। त हुज़ूर नबी अकरम नूर मुजस्सम अलैहिस्सलातु वस्सलाम जिन सभ खां पहिरीं पंहिंजे अहल बैत यानी पंहिंजे घर वारनि न्यापो कयो त मूं वटि हिकु महिमान आयो आहे, उनजी ज़ियाफ़त करणी आहे। त करीम आका अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जे घर वारनि मां सभिनी मां इहो ई आवाज़ु आयो, या रसूल अल्लाह, असांजे घर में सवाइ पीअण जे पाणीअ जे ॿियो कुझु बि कोन्हे। पीअण जे पाणीअ जे ॿियो ॿी का शइ बि कान्हे खाइण जे लाइ जो असां हुन महिमान जी ज़ियाफ़त करे सघूं, महिमान नवाज़ी करे सघूं। इन मां इहो बि सबक़ हासिल थिए थो त नबी अकरम नूर मुजस्सम अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जा अहल बैत अतहार केॾा साबिरीन हुया। दौर हाज़िर जे लिहाज़ सां जेकर ॾिठो वञे त जेकॾहिं इहा हालत अॼुकल्ह जे दौर में कंहिं मर्द सां हुजे त मुंहिंजे ख़्याल में उनजो पंहिंजे घर में रहणु मुश्किल थी वेंदो। त घर वारनि खे खाइण पीअण लाइ कुझु बि न हुजे, पर उनखे इहा यकीन हुयो त असांखे खाइण जे लाइ त कुझु बि कोन्हे को, पर असां लाइ मुबारक इहा आहे त असां वटि अलाह पाक जो ताज़ो क़ुरान रहंदो। जंहिं वक़्तु नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन सैयदा आयशा जे हुजरे मुबारक में हुजनि या ॿी के ज़ौजाए अतहार जो हुजरे मुबारक में हुजनि, हर वक़्तु अलाह पाक जो कलाम नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे मथां नाज़िल थींदो रहंदो।
तो उन्हनि लाइ इहा ई वरी ख़ुशकिस्मती हुई त दुनिया जो साज़ो सामान भली कुझु बि न हुजे पर असांखे उहा शख़्सियत मिली आहे जेका क़ासिम है दुनिया आहे त जेका दुनिया खे क़ासिम करण वारे विरहण वारी आहे। त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन सहाबा कराम जे विच में ऐलान फरमायो त मुंहिंजा सहाबा ही मुंहिंजो महिमान आहे, हिन जी महिमान नवाज़ी केरु कंदो? त अंसार सहाबा मां हिकु सहाबी उथी बीठो ऐं उन चयो त या रसूल अल्लाह तव्हांजे महिमान जी महिमान नवाज़ी अॼु मुंहिंजे तरफ़ां आहे, अॼु उन जी महिमान नवाज़ी मां कंदुसि। त उहो सहाबी ज़ोहर जी नमाज़ अदा करे पंहिंजे घर ॾांहुं रवानो थियो ऐं पंहिंजी घरवारी खे चयईं त अॼु राति नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जो महिमान असां वटि ईंदो ऐं उन जी बहितरीन तरीक़े सां तव्हांखे ज़ियाफ़त करणी आहे, महिमान नवाज़ी करणी आहे। त उन्हनि जी ज़ौजा फरमाई थी त असांजे घर में सवाइ असांजे बचड़नि जे खाराइण खां सवाइ ॿियो कुझु बि कोन्हे को। हीअ ॾिसो हालात अंबिया कराम जा घर ऐं उन्हनि जे सहाबा कराम जे घरनि जी हालात इहे हुयूं त खाइण लाइ भले कुझु बि न हुजे पर पोइ बि तवक्कत अल्लाह उन्हनि में तमामु बहितरीनु हुयो। त उन ज़ौजा मोहतरमा फरमायो त मुंहिंजा मुड़ुस असांजे घर में सिर्फ़ु पंहिंजे बचड़नि खे खाराइण लाइ आहे, बाक़ी असां तुंहिंजे लाइ बि कोन्हे को खाइण जे लाइ। त उनजे मुड़ुस वराणियो त ज़ौजा मोहतरमा अॼु नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जो महिमान असांजे दर ते अचण वारो आहे, लिहाज़ा अॼु राति ॿारनि खे तव्हां हल्की हल्की थपकी हणी को विर्द करे को ज़िक्र करे तव्हां हुनखे सुम्हारे छॾियो, बुख ते सुम्हारे छॾियो ऐं असांजे खाइण लाइ भली कुझु बि न बचे, बाक़ी जेको कुझु बि आहे सभु कुझु नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे महिमान जे साम्हूं पेश कजो। सुभान अल्लाह, माशाअल्लाह। त शाम थींदी आहे, हू महिमान खे पाण सां गॾु वठी ईंदा आहिनि पंहिंजे घर ऐं पंहिंजी घरवारी खे जेको तरीक़ेकार ॿुधायो हुआ जंहिं तरीक़े ते त उन पंहिंजे बचड़नि खे सुम्हारे छॾियो ऐं हू महिमान जंहिं टाइम आयो हू कमरे में वेठो, हुनजी ज़ियाफ़त लाइ जेकी बि ताम हुयो जेकी बि हुयो खाइण पीअण जी अशिया हुनजे साम्हूं रखियऊं ऐं उन खां बाद उनजी ज़ौजा मोहतरमा ईअं कयो त राति जो वक़्तु हुयो तॾहिं ॾीया ॿरंदा हुआ, ॾीयनि जी रोशनी हूंदी हुई त पाण उतां उथी करे ॾीए ठाहिण जे बहाने उथी वई। अलामा साहब तव्हांजे इन बयान खे असीं जारी रखंदासीं। हींअर वक़्तु थियो आहे हिकिड़े ब्रेक जो, असां सां गॾु ई रहिजो, अचूं था हिकिड़े ब्रेक खां पोइ। जी दोस्तों, तव्हांखे भलीकार चवंदासीं ऐं अलामा साहब खे असां उतां ई कंटिन्यू कंदासीं जेको हुननि वाक़ियो असांखे ॿुधायो पई ईसार जे हवाले सां। जी अलामा साहब। जंहिं वक़्तु उहो महिमान उन्हनि वटि घर में मौजूदु थियो त उन सहाबी जी ज़ौजा मानी वग़ैरह रखी, उन खां बाद पाण उथी ऐं ॾीओ ठाहिण जे बहाने यानी ॾीए खे थोरो सेट कयां त हुननि फू करे छॾी ऐं घर में अंधेरो थी वियो, छो त हुननि जे मुड़ुस पहिरीं चई छॾियो त जेॾीमहिल असां घर में अचूं त तूं ॾीओ उजाए छॾिजांइ, त जीअं हिन अचण वारे महिमान खे इहो दिलि में न रहे त जंहिं घर में मां महिमान आहियां उन घर में सिर्फ़ु एतिरो ई सरमायो आहे, एतिरी ई खाइण शयूं मौजूदु आहिनि जेको सिर्फ़ु मुंहिंजो पेट भरनि ऐं घर वारा ईअं बुख ते वेठा आहिनि। त उनजी ज़ौजा मोहतरमा ईअं कयो, उहो ॾीओ बंदि करे छॾियो ऐं पाण मुड़ुस ॿई साइड ते वेही रहिया, जेको बि खाइण पीअण जो सामान हुयो सॼो महिमान जे अॻियां रखी छॾियो। सुभान अल्लाह। त महिमान अंधेरे में खाईंदो रहियो ऐं हीअ पाण ॿई थांवनि खे पाण में खड़काईंदा रहिया। सुभान त जीअं महिमान खे ईअं महसूसु न थिए त मुंहिंजा जेके मेज़बान आहिनि से बुख ते वेठा आहिनि। त महिमान नवाज़ी अहिड़ी जो सिर्फ़ु उनजे पेट जी ग़िज़ा न हुई बल्कि उनजे रूह जी बि ग़िज़ा हुई ऐं उनजे ख़्याल जो बि ख़्यालु कयूं त उनजे दिलि में बि इहा शइ न अचे त जिते मां मानी पियो थो खावां, जिते मां महिमान आहियां, उन्हनि जे घर में खाइण लाइ ॿियो कुझु बि कोन्हे, मुंहिंजी महिमान नवाज़ी पिया था कनि। सुभान त उन्हनि जी उहा महिमान नवाज़ी थी। सुबुह थियो, नबी अकरम नूर मुजस्सम अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जी दरबार में उहो सहाबी आयो ऐं हुज़ूर नबी अकरम नूर मुजस्सम अलैहिस्सलातु वस्सलाम जिन उन सहाबीअ खे ॾिसी करे मुबारकबाद ॾियणु लॻा त सहाबी तोखे मुबारक हुजे त तोखे ॾिसी करे रब पाक सॼी राति मुस्कुराईंदो रहियो आहे। सुभान अल्लाह, माशाअल्लाह माशाअल्लाह। हाणे असीं हलंदासीं किचन जी तरफ़ ऐं किचन में अॼु ॾिसूं त वो कहते हैं ना कि किचन में आज क्या खिचड़ी पक रही है, सो ॾिसूं त किचन में खिचड़ी पक रही है। जी अच्छा जी, हमारी जो लच्छा आलू पराठे के लिए हमें चाहिए है, उसमें जो हम पराठों की आटा बनाएंगे उसके लिए हमको मैदा चाहिए होगा 3 कप और उसमें आधा चाय का चमचा नमक, खमीर जिसको इंग्लिश में हम ईस्ट कहते हैं, उसकी 2 तरह की चीज़ें होती हैं। एक होती है इंस्टेंट ईस्ट जो कि आप
डायरेक्ट अपने आटे में या जो आपका मैदा है उसमें आप डाल सकते हैं, और एक होती है जिसको आपको भिगो के थोड़ी देर छोड़ना पड़ता है और फिर उसको अपने मैदा में शामिल करना पड़ता है। लेकिन यहाँ पे हमने इंस्टेंट ईस्ट यूज़ किए, एक चाय का चमचा, और पानी जब भी हम खमीर के साथ इस्तेमाल करते हैं तो थोड़ा सा हल्का गुनगुना गर्म पानी इस्तेमाल कर सकते हैं। जब हम आटा गूंदेंगे तो आटा इसमें डाल के आप हल्का सा तेल भी शामिल करें खाने का, और इसको पानी थोड़ा थोड़ा करके इसको गूंद लें और ये इस शक्ल में आ जाएगा। जब ये इसमें, क्योंकि इसमें हमने खमीर डाला है तो ये थोड़ा सा फूल जाएगा, डबल हो जाएगा अपने साइज से। ठीक है, इसको छोड़ देंगे थोड़ी देर, 15 से 20 मिनट में ये बिल्कुल तैयार हो जाएगा। अच्छा, हमें फिलिंग के लिए जो हमें चाहिए, हमें 1 किलो आलू चाहिए, उसको हम बॉईल कर लेंगे। बॉईल करने के बाद आपने इसमें डालना है हरा धनिया 2 खाने के चमचे, प्याज 1 कप, अपना कुटी लाल मिर्च, धनिया पाउडर, जीरा पाउडर, ये आधा चाय का चमचा जाएगा, और नमक हस्बे ज़रूरत डालेंगे। और मिर्चें आपको ज़्यादा तेज़ चाहिए तो आप डाल सकते हैं, वरना 2 से 3 भी बहुत अच्छी हैं। इसको मिला के इसमें हमने किरण में डाल दूँ इसमें ये सब। ये दूसरा आपके पास ये है हमारा मक्खन, जो कि हम अपने पराठों को जब हम सेकेंगे तो हम उसमें यूज करेंगे। हम थोड़ा सा उसमें अच्छा जायका आएगा। सही। अच्छा, इसका जो सीक्रेट इंग्रेडिएंट है आज की रेसिपी का, वो है चीज, मोज़रेला चीज। सही। वो हम इसमें डालेंगे आलूओं के बीच में। ठीक। मतलब हम मटेरियल में डाल के उसको मिक्स कर देंगे। सही। तो चीज़ी सा हो जाएगा। जब आप निकालेंगे तो वो बड़ा जबरदस्त सा उसका टेक्सचर आएगा। जबरदस्त। चलें, ज़बरदस्त। अभी आप रेसिपी को रेडी करें या रेसिपी कंप्लीट हो गई? मतलब बताना। बस ये देखिए, डालना है थोड़ा। अच्छा। बस ये हम अपना डाल रहे हैं, इसको मिक्स कर लेंगे, ये मटेरियल तैयार हो जाएगा। अच्छा, ये चीज कौन सी है? ये चेडर चीज है। ठीक है। चले, माशाल्लाह, उम्मीद करते हैं कि आज की रेसिपी बहुत ही ज़बरदस्त होगी। इंशाअल्लाह। सो हींअर ॿिया महिमान आहिनि असां सां गॾु, जिन असांखे हींअर जॉइन कयो आहे, रिज़वान घुमन साहब ऐं सैयदा गौहर फातिमा। त सभिनि खां पहिरीं आउं रिज़वान घुमन साहब खे गुज़ारिश कंदसि त असांखे नाते रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधायो। नाज़रीन, और आपको सलाम पेश करता हूँ और रमज़ानुल मुबारक का ये अशरा इसकी मुबारकबाद देता हूँ। और मदीना शरीफ की हाज़री के हवाले से एक खूबसूरत कलाम है, आप सब की समातों की नज़र है। हिजर में अब ना हमें और रुलाया जाए, हिजर में जिक्र तेरा है यहाँ मेरा हवाला आका, जिक्र तेरा निस्बत से सरे हश्र उठाया जाए, इसी निस्बत से सरे
हश्र उठाया जाए। बहुत खूबसूरत शेर। रोज महशर भी मेरी शान जुदा होगी अगर। रोज महशर भी मेरी शान जुदा सर पे मेरे तेरी नालैन का साया जाए। ये अबू बकर की मेरा बेशक यारो कि यार को यार के पहलू में सुलाया जाए। यार को यार के पहलू में सुलाया माशाल्लाह माशाल्लाह तमाम खूबसूरत असांखे नात रसूल गुल रिज़वान घुमन साहब ॿुधाई। दोस्तों अॼु जा स्पॉन्सर ब्रेक करण खां पहिरीं वरी तव्हांखे ॿुधाईंदो हलां, स्क्रीन ते नंबर हले पियो, तव्हां बि असांजे प्रोग्राम में कॉल जे ज़रिए शामिल थी सघो था। 021-353-12572 असांजो नंबर आहे। तव्हां असांखे कॉल कयो ऐं जेके बि अलामा साहब असां सां गॾु ई वेठा आहिनि, जेके बि तव्हांखे सवाल हुजनि तव्हांजे माइंड में त उहे तव्हां अलामा साहब खां पुछी सघो था। ऐं रेसिपीज़ जे हवाले मां बि अगरि तव्हांखे का डिटेल वठणी हुजे, मालूमात वठणी हुजे त शेफ मेरीन बि असां सां गॾु आहे, उन सां तव्हां लाइव कॉल जे ज़रिए ॻाल्हाए सघो था। हींअर वक़्तु थियो आहे हिकिड़े नंढे ब्रेक जो, असां सां गॾु ई रहिजो। अचूं था हिकिड़े नंढे ब्रेक खां पोइ। भलीकार था चऊं तव्हांखे मेहमान रमज़ान में ऐं जेको आहे लच्छेदार पराठा, आलू जा पराठा जेके मेरीन हींअर ठाहींदी, तो फ़िलहाल त वेले रही आहे मानी खे। अच्छा देखिए हींअर त पराठा असांखे, पर हिते हिकिड़ी कॉल भी आहे, मां कॉल वठी वठां। कॉल ले लो यहाँ पे, उसके बाद आप हमें बताइए। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। जी मेरीन बाजी बात कर रही है? नहीं, मेरीन बाजी सां तव्हांखे मां ॻाल्हायां थी। मेरीन बाजी बात कर रहे हैं आप? अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। Are you looking very nice, very sweet? Thank you so much. माशाल्लाह, कल मैंने आपको होजो वालों में देखा, आप तो बहुत प्यारी लग रही थी। अरे बहुत शुक्रिया। आपका नाम? ये आपकी कुकिंग बहुत अच्छी, आपकी बात करने का स्टाइल बहुत अच्छा। बहुत शुक्रिया। बहुत प्यारी लग रही थी आप। कल मैं आना चाह रही थी आपके पास के पिक ले लूं, बट ये के रश बहुत थी। बहुत बहुत शुक्रिया। केर पे मिला भेण? उस्मा अली बात कर रही हूँ। उस्मा जी जी जी, करार ताज ठीक है? शुक्र अल्हम्दुलिल्लाह। आप लोग ठीक हैं? अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह। ये क्या आप लोगों की कुकिंग बहुत अच्छी है। बहुत शुक्रिया। देखती हूँ मैं रोज आपका शो। बहुत शुक्रिया। कल तो मैंने आपको वहाँ देखा होजो वालों में, बहुत प्यारी लग रही थी, बहुत अच्छी है। बहुत बहुत शुक्रिया आपके प्यार का। थैंक यू। आप लोग अप्रिशिएट करते हैं। आप लोगों ने बहुत अच्छे लगे बस मुझे। थैंक यू। बहुत अच्छी गुड लुकिंग थी। थैंक यू थैंक यू थैंक यू। कुछ बताना चाहेंगे अदी? बस इससे यही बात करनी चाह रही थी मैं आप लोगों से। अच्छा तारीफ क्या किचन में बहुत प्यारी लगती है, अच्छा लग रहा था। ठीक है थैंक यू। बहुत शुक्रिया उमा, अल्लाह हाफ़िज़। बहुत शुक्रिया। थैंक यू। जी जी। तो अब इसको मेरा ख्याल है आप बनाकर दिखा दें हमें। ये देखें, हमने जो है ये इसको बेल लिया है। अब हम इस पे अपना मक्खन लगाएंगे।
अच्छा मक्खन, अपना मक्खन कौन सा होता है महरीन? ये एक्चुअली मेरा खास मक्खन है। ये मैं घर से लाई हूँ। और जो है ये एक्चुअली जो स्टोर्स पे मिलता है ये वो वाला नहीं है। सही, ये घर का खास मक्खन है। ठीक है। और ये हम जो है इसको इस तरह से लगा लेंगे, ठीक है जी। और जो हमारी फिलिंग है, इसको फिलिंग को, अच्छा फिलिंग को जितना आपका पराठे का साइज है ना उसके हिसाब से आप रखिएगा। बहुत ज़्यादा फिलिंग मत कीजिएगा, फिर वो होता है कि पराठा जो है वो जगह जगह से फटने लग जाता है। तो इस तरह नहीं कीजिएगा, एक थिन सी अच्छी सी लेयर बनाएं इसकी। और इसको आप, अच्छा आपने जो इसमें मक्खन लगाया, अगर मक्खन की जगह कोई ऑयल घी लगाएं। घी पराठों के लिए जो होता है वो घी होता है, उसकी जो खुशबू और उसका जायका जो आता है वो बहुत भी होता है ना कि ऑयल, ये सॉरी घी नहीं खाते तो आप लगा सकते हैं। उस पे ऑयल लगा सकते हैं। थोड़ा एक्चुअली घी से थोड़ा सा हैवी बनता है और ऑयल थोड़ा लाइट होता है। सही। अच्छा अब हम इसको क्या करेंगे कि हम इसको रोल करेंगे। ठीक है, सही है। इसको हमने करना है रोल। ये जी हो गया आपका रोल। अब आप इसको थोड़ा थोड़ा सा लंबा कर लें। ठीक है जी। ये अब इसकी एक बॉल बना लें ऐसे। इसको चाहें तो आप और भी रोल करके पतला कर सकते हैं। मेरी यहाँ पे रिक्वायरमेंट इतनी है तो मैंने इसको इतना कर दिया है। और अब आप जब आप ऐसे इस शेप में बन जाएगा ये, तो आपने इसको 10 मिनट के लिए इस पेड़े को छोड़ देना है और इसको ढक के रखना है। ये थोड़ा सा, क्योंकि हमने इसमें खमीर डाला है तो ये थोड़ा सा और फूलेगा। जब ये 10 मिनट के बाद फूलेगा हम रेस्ट देंगे, फिर हम इनको बनाएंगे। ठीक, चलें ज़बरदस्त। तो हम तब तक हमारे जो मेहमान हैं उनसे गुफ्तगू का सिलसिला जारी रखते हैं। अच्छा हींअर ॿिए दोस्त बस आए हींअर जॉइन कयो आहे, हाफ़िज़ मोहम्मद इकबाल साहब। सो उन्हनि खे भली कार चवंदासीं असीं। अल्लामा साहब त असां सां गॾु ई आहिनि। अल्लामा साहब इन खां पहिरीं ईसार जे हवाले सां गुफ्तगू कई पे, महिमान नवाज़ी जे हवाले सां गुफ्तगू कई पे। ॾाढो हिकिड़ो सुठो वाक़ियो ॿुधायो अल्लामा साहब। अल्लामा साहब, इस्लाम में दोस्ती जो मयार छा आहे? माशाल्लाह शाह साहब, तमामु बहितरीनु सवाल आहे तव्हांजो। ऐं इन सवाल जो बिलख़ुसूस दौर हाज़िर सां तमामु गहरो ताल्लुक़ आहे। छो त दोस्ती हिकु अहिड़ी शइ आहे जो इंसान ॿिए कंहिं इंसान सां मिलण वक़्तु किन किन जी अहिड़ी तबियत हूंदी आहे जो बग़ैर सोचण ऐं बग़ैर सम्झण जे दोस्त जो हथु वधाए छॾींदा आहिनि। लेकिन दीन इस्लाम इन ॻाल्हि खां थोरो एहतियात कराए थो त दोस्ती जेकॾहिं तव्हां कंहिंसां रखो त दोस्ती रखण खां पहिरीं सोचो त तव्हां दोस्ती कंहिंसां था रखो। छो त क़ुरान मजीद फ़ुरक़ान हमीद जे अंदरि हिकिड़े अहिड़े यहूदी ऐं काफ़र जो वाक़ियो मौजूदु आहे त जंहिं दोस्ती जी ख़ातिर दीन खे छॾे ॾिनो। नबी अकरम नूर मुजस्सम अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जी दरबार अक़दस हुई ऐं उन्हीअ में उक़बा बिन मुईत नाले हिकु शख़्स हुयो जेको अक्सर हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जी महफ़िल में बीहंदो हो। त हिकु ॾींहुं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम खे चयईं त या रसूल अल्लाह, मां तव्हांजी दावत करणु चाहियां थो। जे ॿियनि जी दावतूं कंदो आहियां, मां तव्हांजी दावत कंदुसि। त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन फरमायो त ए उक़बा, मां तुंहिंजी दावत उन वक़्त ताईं क़बूल न कंदुसि जेसीं ताणी तूं मूंखे अल्लाह जो रसूल ऐं अल्लाह खे वहदहू ला शरीक न मञींदे, यानी कलमो न पढ़ींदे, मुसलमान न थींदे। पहिरीं तूं मुसलमान थी, उन खां बाद आउं तुंहिंजी दावत खाईंदुसि। उन जो ठीकु आहे या रसूल अल्लाह, मां मुसलमान थी वियो आहियां, मूंखे तव्हां कलमो पढ़ायो ऐं मुंहिंजी तव्हां दावत क़बूल कयो। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन उनखे कलमो पढ़ायो ऐं उन खां बाद हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जिन उनजी दावत खाधी। त उन उक़बा बिन मुईत जो हिकु दोस्त हुयो उमैया बिन ख़ल्फ़, जेको काफ़िर हुओ या मुसलमान कोन थियो। उनखे ख़बर पई त उक़बा बिन मुईत जेको आहे उन दीन इस्लाम क़बूल करे छॾियो आहे, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जे हथ ते बैअत करे छॾी आहे। लिहाज़ा मुंहिंजो गहरो दोस्त आहे, मां उनखे सम्झाईंदुसि। त उमैया बिन ख़ल्फ़ उक़बा बिन मुईत खे हिकु ॾींहुं शिकार करण जे लाइ झंगल ॾे वठी वियो। चई हल त हलूं शिकार करे अचूं। हू वियो हुन सां गॾु। उते वञी करे उक़बा बिन मुईत खे सम्झाईं त तोखे छा थी वियो, तुंहिंजे दिमाग़ जा पर्दा ख़ुश्क थी विया या तुंहिंजो दिमाग़ कमु करणु छॾे ॾिनो त तो मूं जहिड़े दोस्त खे छॾे ॾिनो। त
उक़बा बिन मुईत चवे थो त मूं तो दोस्त खे त कोन छॾियो आहे, बाक़ी दीन छॾियो आहे पंहिंजो, छो त असांजो कूड़ो दीन हो, हाणे ऐं सची दीन में हलियो आहियां। चई न ईअं न आहे, मां तुंहिंजो पको दोस्त आहियां, नंढे उहिदे खां असां ॿई दोस्त रहिया आहियूं, हर शइ रही आहे। इन जे करे जेकॾहिं तूं मुंहिंजी दोस्ती क़ाइमु रखणु चाहीं थो, तोखे हीउ दीन छॾिणो पवंदो, तूं हिन दीन तां दस्तबरदार थी वञ। त उक़बा बिन मुईत उन वक़्तु पंहिंजे दोस्त जे करे उहो दीन छॾे ॾिनो। उन वक़्तु अल्लाह पाक जे क़ुरान मजीद में आयत नाज़िल कई, यौम यअद्दु ज़ालिमु अला यदैहि यक़ूलु या लैतनी इत्तख़ज़तु मअ रसूल सबीला या वैलता लैतनी लम अत्तख़िज़ फुलानन खलीला। अल्लाह पाक फरमाए थो त उहे इंसान जिन दुनिया जी दोस्ती जी ख़ातिर दीन खे छॾे ॾिनो, यौम यअद्दु ज़ालिम, उहे क़यामत वारे ॾींहुं पंहिंजा हथ कटींदा, पंहिंजा हथ मलींदा, अफ़सोस कंदा, या सिंधी में असां चवंदा आहियूं अफ़सोस करणु, वावेला करणु, घोड़ा घोड़ा करणु। अला यदैहि यक़ूलु या लैतनी इत्तख़ज़तु मअ रसूल सबीला, त उहो चवंदो त काश मां नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जे रस्ते खे न छॾियां हा, या वैलता, हाणे त मुंहिंजे लाइ वैल आहे, हाणे त मुंहिंजे लाइ अज़ाब आहे, या लैतनी लम अत्तख़िज़ फुलानन खलीला, त काश मां हुन फलाण खे पंहिंजो दोस्त न ठाहियां। सुभान अल्लाह, माशाअल्लाह माशाअल्लाह। अल्लाह पाक उन वक़्तु इहा आयत शरीफ़ नाज़िल फरमाई। ऐं ॿी जॻह ते अल्लाह पाक फरमाए थो, अल अखिल्लाउ यौमइज़िन बादुहुम लिबादिन अदुव्वुन इल्लल मुत्तक़ीन, त बरोज़े क़यामत इंसान यानी जेके गहरा दोस्त हूंदा, अल अखिल्लाउ त भाइरनि खे चइबो आहे, पर इन मां मुराद इहो आहे त बेतहाशा मोहबत करण वारा जेके दोस्त हुजनि, दुनिया में जेके हूंदा आहिनि दोस्त, हिक ॿिए खे चवंदा आहिनि असां तव्हां खां सवाइ जी कोन सघंदासीं, असां तव्हांजी जुदाई में मरी वेंदासीं, असां हीअ करे छॾींदासीं, असां ख़ुदकुशी करे छॾींदासीं, असां ज़हर खाई छॾींदासीं। उन्हनि जे बारे में क़ुरान पाक फरमाए थो, अल अखिल्लाउ यौमइज़िन बादुहुम लिबादिन अदुव्वुन, जॾहिं क़यामत बर्पा थींदी उन ॾींहुं इहे ॿिटा दोस्त पाण में गहरा दोस्त हिक ॿिए जा दुश्मन थी रहंदा। इल्लल मुत्तक़ीन, लेकिन उन्हनि जी दोस्ती कामयाब हूंदी जेके मुत्तक़ी हूंदा, जेकी परहेज़गार हूंदा, जिन अल्लाह पाक जे राह में पंहिंजो ज़िंदगी गुज़ारी। उन जे मुतालिक़ हज़रत सैयद शेख सादी शिराज़ी रहमतुल्लाह तआला अलैहि हिकु पंहिंजे दौर जो वॾो बुज़ुर्ग थी रहियो आहे, उनजो नालो मशहूरु आहे, ऐं उनजा फारसी जे किताब तमामु बहितरीनु लिखियलु आहे, जेका दर्स निज़ामी कई वेंदी आहे, उनजी इब्तिदाई किताब आहिनि, उनजा किताब शामिल कया आहिनि, बिलख़ुसूस गुलिस्तान ऐं बोस्तान किताब साईं जा मशहूरु किताब आहिनि। त उन्हनि मां हिकु किताब गुलिस्तान आहे, जंहिंमें साईं जन फरमाइनि था त हिकु ॾींहुं मूं मिटी हथ में कई, मिटी, उन मिटीअ खे जो मां पंहिंजे नक जे वेझो कयो त उन मिटीअ मां ख़ुशबू अचणु लॻी वई। त उन मिटीअ खां मूं पुछियो त मिटी तो में ख़ुशबू किथां आई? त साईं जन वारे पंहिंजे शेर जे अंदाज़ में फरमाइनि था त बगुफ्ता मन गिले नाचीज़ बूदम, त उन मिटीअ मूं सां ॻाल्हायो, बगुफ्ता मन, उन मिटीअ मूं सां ॻाल्हायो, मन गिले नाचीज़ बूदम, मां त हिकु नाचीज़ मिटी आहियां, वलेकिन मुद्दत बागुल निशस्तम, लेकिन सादी शिराज़ी मूं कई मुद्दत कई साल कंहिं गुल जी ख़िदमत कई आहे, कंहिं गुल जा क़दम वसाया आहिनि। सुभान अल्लाह, माशाअल्लाह। जमाले हमीनश दर मन असर करद, त जेको उन जो जमाल हुयो, जेका उन जी ख़ुशबू हुई, उन मुंह में असर कयो आहे, वगरना मन हुमा खाकम के हस्तम, बाक़ी न त मां तो साॻी मिटी जो मिटी आहियां। त मूंखे जेकॾहिं असर आहे, मुंह में जेकॾहिं ख़ुशबू आहे, उन गुल जी आहे, उन दोस्त जी आहे, जंहिंसां मूं मुद्दत वॾी हिकिड़ी दोस्ती रखी, उन जी ख़ुशबू मुंहिंजे अंदरि हाणे बि तोखे महसूस थी रही आहे। माशाअल्लाह, तमामु ख़ूबसूरत असांखे इस्लाम में दोस्ती जो मयार जेको उहो अलामा साहब ॿुधायो। अच्छा, असां सां गॾु असांजी भेण बि गॾु सैयदा गौहर फातिमा, उनखे गुज़ारिश कंदासीं त असांखे ॿुधाइनि। जी, औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह।
पर बुलवाया एक पल मुस्तफा अर्श पर बुलवा लिया अपने बंदे की खुदा को ऐसी याद आई कि बस या मोहम्मद गिनते गिनते थक गई तारों की नाजुक उंगलियां गिनते गिनते थक गई तारों की नाजुक उंगलियां मुस्तफा के हैं ज़मीं पर इतने शैताई कि बस मोहम्मद। बड़ा प्यारा शेर है, मेरा पसंदीदा कि मैंने जलती धूप में जब छेड़ दी नाते रसूल मैंने जलती धूप में जब छेड़ दी नाते रसूल तो रहमतों की हर तरफ ऐसी घटा छाई कि बस या मोहम्मद ऐसी ज़ात आपने पाई कि बस या मोहम्मद। माशाल्लाह दोस्तों हींअर वक़्तु आहे हिकिड़े नंढड़े ब्रेक जो असां सां गॾु ई रहिजो अचूं था हिकिड़े ब्रेक खां पोइ जी दोस्तों एक दफ़ो वरी तव्हांखे भलीकार चऊं था ऐं किरण फाइनली किचन मां पंहिंजी नशिश ते अची नारी ॻाल्हि त रही आहे ऐं माशाल्लाह सां अलामा साहब असां सां गॾु आहे ॾाढी ख़ूबसूरत अलामा साहब तव्हां ॿुधंदा हूंदा त महिमान नवाज़ी जे हवाले सां मौलाना साहब असांखे ॿुधायो पिए त कीअं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम केॾी सादगी जी हिकिड़ी ज़िंदगी गुज़ारींदा हा ऐं सरदार हुआ हिकिड़े तरीक़े सां रहमतुल आलमीन हुआ ऐं उन्हनि जे घर में पाणी खां अलावा कुझु बि न हो वरी पोइ असाबिन कीअं अप्रोच कई असाबिन वरी चयो त असीं था वठी वरी उन्हनि जे घर जो वाक़ियो ॿुधायूं केॾी ख़ूबसूरत ऐं इहा महिमान नवाज़ी उन टाइम खां हलंदी अचे माशाल्लाह माशाल्लाह ऐं पाण जेके सिंध में था रहूं माशाल्लाह सां पाण खे केतिरो प्राउड फील थींदो आहे सॼी दुनिया में पाण किथे वञूं असांखे जेॾीमहिल बि ॿुधंदा आहिनि सिंध मां आया आहिनि त पोइ पंहिंजे लाइ हिकिड़ी शइ ज़रूरु चवंदा यार तव्हां सिंध वारनि जी महिमान नवाज़ी ॾाढी मशहूरु आहे ॾाढे तव्हां महिमान नवाज़ आहियो सो इहो अलाह साईं जो शुक्र आहे जो अलाह साईं असांखे सिंध धरती ते ॼायो असां पैदा थिया आहियूं सो असां सां खोड़ सारा महिमान बि गॾु आहिनि हींअर आऊं दावत ॾींदुसि असांजो दोस्त आहे असगर अली साहब उनखे गुज़ारिश कंदासीं त असांखे ॿुधाइनि असगर अली साहब माइक ते सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह महबूब मिटे दी आमद सां थी रोशन सब संसार वया दर्द मदने जादलही सिकवार निजात पार पया
सिकवारन जा सद पार पया हुई दुनिया गुल्मत में सारी रुगो कुफर शिरक कोयो जारी हुई दुनिया गुल्मत में सारी रुगो कुफर शिरक कोयो जारी इंसान सभई पे भुले जीवया इंसान सभई पे भुले जीवया किए जन्नत जा दार बण्या वया दर दमदन जा दलही सिकवारन जा सद पार पया किए काब बुतन सांभर जीवयो कोई काबे रब के अर्ज कयो किए काब बुतन सांभर जीवयो कोई काबे रब के अर्ज कयो रब मोकिल तू महबूब पंजो रब मोकिल तू महबूब पंजो जे बुतन जा भोरा भोरा कया वया दर दमदन जा दलही सिकवारन जा सद पार पया अल्लाह कुरान में फरमायो मुझी नेमत जो घणो शुक्र कयो अल्लाह कुरान में फरमायो मुझी नेमत जो घणो शुक्र कयो ओ भाग असांजो आवरो भाग असांजो आवरो हर घर घर में मिलाद थिया वया दर दमदन जा दलही सिकवारन जा सद पार पया लिखिया छा छा कया पंजे सोहण नबीअ जे शान मथा लिखिया छा छा कया पंजे सोहण नबीअ जे शान मथा गोरे माल पंजो जिंद जान दिया गोरे माल पंजो जिंद जान दिया महबूब मिठे दिलदार मथा वया घर दमदन जा दलही सिकवारन जा सद पार पया माशाल्लाह तमाम खूबसूरत असगरेली असां ॿुधायो अच्छा ॿियनि महिमाननि सां गुज़ारिश आहे त टाइम असां वटि घटि आहे ऐं आउं चवंदुसि त तव्हां सभिनि खे मौक़ो मिले ऐं तव्हां सभई हाज़िरी ॾियो इहा सो हींअर आउं गुज़ारिश कंदुसि अजीबुल्ला समेजो साहिबु असां सां गॾु आहिनि ऐं अजीबुल्ला समेजो साहिब खां असां पहिरीं त इहो पुछंदा आहियूं त अजीबुल्ला समेजो मतिलबु छा आहे मतिलबु साईं मतिलबु त हाणे इन जो आंखे ख़बर कोन आहे पर वालिदेन हाणे रखियो आहे त उहो वॾनि खे ख़बर हूंदी त इन जो मतिलबु माना छा हूंदी इहो इल्मु अदब सां जेके वाबस्ता दोस्त हूंदा उहे ॿुधाए सघनि था ऐं पुछंदुसि त इन जी मीनिंग छा आहे ज़रूरु पुछिजो जी बिस्मिल्लाह क़ुरान करीम जो शान आहे दुनिया में तक़रीबन किताब आया आहिनि जेके कंहिं न कंहिं तरीक़े सां हर्फ़ में अखर में लफ़्ज़ में मटिया आहिनि पर क़ुरान उहो अल्लाह जो किताब आहे जंहिंजो हिन महल ताईं न को नेमुल बदल आहे न नेमुल बदल ईंदो बेशक क़ुरान प्यारा क़ुरान प्यारा मिट्टी तुझी बोली ढकिया दौलतों के मां चुमी गई शोली क़ुरान प्यारा
अला सय्यदना मुहम्मदिन अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना मुहम्मदिन। कुरान प्यारा, कुरान प्यारा। ओ जमाने में के लिया तब्दीली आई, हर मोड़ पे जो करी रहनुमाई, हर मोड़ पे जो करी सा उन जी ॾिठी सूं, उन जी ॾिठी सूं। ओली बिसोली डकिया डोलतो के मां चुमी गई चोली। कुरान प्यारा, कुरान प्यारा। माशाल्लाह माशाल्लाह अजीबुल्ला समय जो साहब असांखे तमामु ख़ूबसूरत असांखे नात ॿुधाई। हींअर आउं चवंदुसि वक़्तु तमामु घटि आहे, वरी असांजो ॿियो दोस्त पसंदि कॾहिं हाफ़िज़ मोहसिन इक़बाल साहब उन्हनि खे गुज़ारिश कंदासीं। जी हाफ़िज़ साहब। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। सल्लल्लाहु अलैहि या रसूलल्लाह वसल्लम अलैका या हबीबल्लाह। सहर का वक्त था मासूम कलियां मुस्कुराती थी, हवाएं खैर मक़दम के तराने गुनगुनाती थी। अभी जिब्रील उतरे भी न थे बाबे के मिंबर से कि इतने में सदा आई अब्दुल्लाह के घर से। मुबारक हो शहर बेसरा तशरीफ ले आए, मुबारक हो मुहम्मद मुस्तफा तशरीफ ले आए। मौलाया सल्ली व सल्लिम दाइमन अबदन अला हबीबिका खैरुल खल्क़ि कुल्लिहिम। मौलाया सल्ली व सल्लिम दाइमन अबदन अला हबीबिका खैरुल खल्क़ि कुल्लिहिम। मुहम्मद सय्यदुल कौनैन व साक़िन। मुहम्मद सय्यदुल कौनैन व साक़िन। वैनी मिन उर्दू व मिन अजमी। मुहम्मद मुस्तफा के बाद के सब फूल ऐसे हैं जो बिन पानी के तरते मुरझाया नहीं करते। नबी की नात पर मीवान घबराया नहीं करते। दरबारे सालम जमा अपनों का कहना, दरबारे सालम जमा अपनों का कहना। यहाँ से हाथ खाली गैर जाया नहीं करके। मौलाया सल्ली व सल्लिम दाइमन अबदन अला हबीबिका खैरुल खल्क़ि तमाम ख़ूबसूरत असांखे हाफ़िज़ मोहसिन इक़बाल साहब ॿुधाए। मूं पहिरीं चयो त टाइम घटि आहे असां वटि, असां चाहियोसीं पियो त सभिनीनि खे मौक़ो मिलिजे ऐं हिन ख़ूबसूरत ट्रांसमिशन में हींअर वक़्तु आहे हिकिड़े ब्रेक जो, त असां सां गॾु रहिजो। अचूं था हिकिड़े ब्रेक खां पोइ। जी दोस्तों, एक दफ़ो वरी तव्हांखे भलीकार चऊं था। ऐं असांजो कवाली जो सेगमेंट आहे
ऐं असां वटि असांजा ईअं चइजे त हिन रमज़ान में हिकिड़ो ॿ चकर हिन खां पहिरीं बि असां सां गॾु दोस्त असांजा जॉइन करे चुका आहिनि। शामिर अली, तला अली निज़ामी साहिब आहिनि, इहे असांजो हुननि जो ग्रुप आहे सॼो, कवाल ब्रदर्स आहिनि असां सां, ऐं पहिरीं बि अची चुका आहिनि असांजे प्रोग्राम ते। तव्हांखे हिकु दफ़ो वरी भलीकार चवंदा अस्सलाम वालेकुम, और माशाल्लाह से उम्मीद करते हैं कि आपका रमज़ान खैर आफियत से अच्छा जा रहा होगा। माशाल्लाह माशाल्लाह। सो किचन की तरफ बलदारो ॾिसूं त जेतिरो हेॾो सॼो क्लाउडी असांजो सॼो माहौल थी वियो स्टूडियो जो, ॾिसूं त असांजा अॼु जेके पराठा ठहिया आहिनि, आलू जा पराठा, जंहिंखे सिंपल वर्ड्स में चइजे त उहे डिश आउट थियण जी कंडीशन में आहिनि, होने वाले हैं तकरीबन। ये हमारे देखिए पराठे तो डल रहे हैं, बस कंप्लीट होने बाकी हैं। और आप जितना एक्टिव होके दोनों काम कर रहे हैं तो आपको शायद भूल गए, आप स्क्रीन पर भी आ रहे थे चला और इसी तरह की गहमा गहमी अभी हमारे घरों में भी होगी, जो दस्तरखान सज रहे होंगे। और इस रमज़ान में या स्पेशली रमज़ान में हर घर में कोई ना कोई एवरी ईयर कोई ना कोई नई रेसिपी बन जाती है कि, और इस रमज़ान में हर घर में नया शेफ भी बन जाता है, या इस घर में आज से शेफ यही है तो अभी आइंदे साल भी हम ही करेंगे। तो माशाल्लाह बड़ा बरकत तुम्हारा महीना है। सुहानी दादी ताई तरफ शामिर अली, तला अली निज़ामी साहब, तो बिस्मिल्लाह आपके कौन से कलाम से कर रहे हैं माशाल्लाह से? नात शरीफ पेश करेंगे। जी जी जी, माशाल्लाह माशाल्लाह। सर से लेकर पाँव तक तनवीर ही तनवीर है, जैसे मुझे बोलता कुरान वो तफसीर है। देखने वाले नबी के कह रहे देख कर वो मुसव्विर कैसा होगा जिसकी ये तस्वीर है। आओ के करे उन लबुर सार की बातें, आओ के करे उन लबुर सार की बातें, सरकार की बातें, उन लबुर सार की बातें,
निशा हम क्यों न करें अब सरकार की बातें, सरकार की बात। हसनैन की हो बरस दल की हो बातें ज़हरा वाली की, हसनैन की हो बरस दल की हो बातें ज़हरा वाली की, हसनैन की हो बरस दल की हो बातें ज़हरा वाली की, हसनैन की हो बरस दल की हो बातें ज़हरा वाली की, दल की हो बातें हसनैन की हो बरस दल की हो बातें ज़हरा वाली की। हर रंग में हो सीरत के दार की बातें, सरकार की बातें, हर रंग में हो सीरत सरकार की बातें, रंग में हो सीरत के दार की बातें, सरकार की बातें, हर रंग में हो सीरत के दार की बातें, सरकार की बातें। यारों से सुने हम कभी यार की बातें, सरकार की बातें, यारों से सुने हम कभी यार की बातें, सरकार की बातें, यारों से सुने हम कभी यार की बातें, सरकार की बातें, यारों से सुने हम कभी यार की बातें, सरकार की बातें, यारों से सुने हम कभी यार की बातें, सरकार की बातें, यारों से सुने हम कभी यार की बातें, सरकार की बातें, यारों से सुने हम कभी यार की बातें, सरकार। एक बड़ा खूबसूरत मिसरा है। हम फिर करें हसनैन करीमैन की बातें, सरकार की बातें, हसनैन करीमैन की बातें, सरकार की बातें, हम फिर करें हसनैन करीमैन की बातें, सरकार की बातें, सरकार की बातें, सरकार की सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, माशाल्लाह। शामिर अली यहीं तला अली निज़ामी। अच्छा, आज ये बच्चा कौन है छोटा? ये हमारे चाचा नायर निज़ामी, उनका बेटा है। अच्छा, माशाल्लाह। क्या नाम? साहिर अली निज़ामी। साहिर अली। मतलब आप भी बड़े होके इन्हीं की तरह कवाल बनेंगे आप भी? अभी पढ़ते हैं आप? पढ़ते हैं? अभी वो बोल ही नहीं रहे तो कवाली कैसे पढ़ेंगे आप? हाँ, आपको आती है कोई कवाली? आती है आपको? सुनाएंगे आप? चलें, माइक दें जरा। ये हाँ, माइक आगे करें, चलें। हम आपकी भी एक लाइन, एक अशार आप भी सुनाए हमें जी। बिस्मिल्लाह। नहीं, या नबी सुनाए, चलें। या नबी मंगल करम फरमाना, माशाल्लाह, माशाल्लाह, बहुत प्यारी आवाज है आपकी। और आप जिस दिन इंशाल्लाह बड़े हो जाएंगे, इन्हीं की तरह जब बड़े हो जाएंगे और आप जब बहुत बड़े कवाल बन जाएंगे तो आप बोलिएगा कि मैं सबसे पहले KTN पर, मैंने सबसे पहले परफॉर्मेंस अपनी कवाली की KTN पर दी थी। ठीक है, चले माशाल्लाह। अभी क्या सुना रहे हैं सर हमें? जी जी, बिस्मिल्लाह, बिस्मिल्लाह। जी जी, बिस्मिल्लाह।
जान है हमारा लिया फातिमा के दिल के जान है हमको याद है कि हमारे हुसैन है आशियाना मेरे हुसैन का है आशियाना मेरे हुसैन का है हर ज़माना मेरे हुसैन का है 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 उन्हें नबी की मोहब्बत तलाश करती है नबी की मोहब्बत तलाश करती है उन्हें अली की मोहब्बत तलाश करती है मोहब्बत तलाश करती है ज़माने वाले तो जन्नत तलाश करते हुसैन वाले को जन्नत तलाश करती है हुसैन का है जीजियत हुए सिर तू जमाना हुआ जीजियत हुए सिर तू जमाना हुआ बुलंद आज मिला के आलम हुसैन का है हुसैन का जिसकी खातिर बड़ी यहाँ से लेके वहाँ तक वही तो मालिक है यहाँ से लेके वहाँ तक वही तो मालिक है ये कायनात बनी है नबी के लिए ऐसे नारा मेरे हुसैन का है हर ज़माना मेरे हुसैन का ये दिल नहीं दूंगा
बाबा बाबा गमा गा सनी धनी बाबा बाबा गमा गा सनी धनी बाबा बाबा गमा गा किसी हुसैन का है सुभान अल्लाह माशाल्लाह बहुत खूब बहुत खूब असांजी रेसिपी अगर डिश आउट थी वें त कैमरा जी स्क्रीन ते हमारी रेसिपी ॾेखारियो वञे वाह ज़बरदस्त ऐं इहे तव्हां घर में ट्राई करे सघो था अगर तव्हांखे बि वधीक ठाहिण जो शौक़ु आहे घर में किचन में त तव्हां इहे घर में ठाहे सघो था ऐं उन सां गॾु वरी मानीस किचन जा तव्हां फ्लेवर्ड चटनियूं हुजनि त पोइ वरी क्या ई बात है सो उनजी डिटेल्स भी तव्हां अॼु सॼो ॾींहुं अगरि असांजो प्रोग्राम ॾिठो आहे त तव्हांखे उन डिटेल्स मिली वयूं हूंदियूं ऐं घर में इहे तव्हां ठाहियो अॼु ज़बरदस्त रेसिपी ठही असांजी जेका तव्हां सॼी प्रेज़ेंटेशन ॾिसो पिया सो इहा अॼु असांजी रेसिपी सो वेंदे वेंदे तव्हांखे हिकिड़ो दफ़ो असांजा स्पॉन्सर्स ॿुधाईंदो हलां तलो वारा असां सां गॾु आहे मलका फूड्स पाकोला टैंक बैक पॉलर द पास्ता एक्सपर्ट मानीस किचन ऐं पॉपुलर स्टाइल वारा इहे असांजा स्पॉन्सर्स हुआ जिन असांजी अॼु जिन सॼी रमज़ान महिमान रमज़ान जी ट्रांसमिशन में असां सां ताउन कयूं अॼु अरिड़हों रोज़ हुआ माशाल्लाह सां ख़ैर सां तव्हां बि पंहिंजे दस्तरख़्वाननि ते असांजे लाइ दुआ कजो असीं तव्हांजे लाइ दुआ कंदासीं इंशाअल्लाह जेके बीमार हुजनि उन्हनि जे लाइ खोड़ सारियूं दुआऊं कयो त अलाह साईं उन्हनि खे सिहत ॾे सो इंशाअल्लाह वरी उणिवीह रमज़ान ते मूंखे बि इजाज़त ॾियो हाणे मूंखे न पियो लॻे त किरण जी आवाज़ ईंदी किरण जो फ्रेम कोन ईंदो सो अची वियो किरण जो फ्रेम अची वियो सो इंशाल्लाह इंशाल्लाह सुभाणे तव्हां सां वरी मुलाक़ात कंदासीं तेसीं ताईं पंहिंजे प्यारनि जो तमामु घणो ख़्यालु रखिजो आमिर खे मूंखे महिरनि खे इजाज़त अल्लाह हाफ़िज़ ऐं लास्ट में असांजा महिमान असां सां गॾु शामिर अली साहब ऐं तला अली निज़ामी साहब उन्हनि खे गुज़ारिश कंदासीं त लास्ट में आप हमें क्या सुना रहे हैं मौला का एक कलाम सुनाएंगे सुभान अल्लाह माशाल्लाह
लगी अनिभा जान दे मलल चिताले लगी अनिभा जान दे जुग गुल तू सर दे ओ जुग गुल तू सर दे ओ अरिशदरा सर दे मलल Oh,